कराची जी डाउ अस्पताल में दाख़िल सिंध जी चोटीअ जी आर्टिस्ट कॉमेडियन ऐं वरस्टाइल फनकारा शबीरा चन्ना जी हालत इंतहाई ख़राब थी वई आहे। खेसि लाॻीतो वेंटिलेटर ते रखियो वियो आहे। डॉक्टर्स जो चवणु आहे त शबीरा चन्ना जे फिफड़नि में पाणी भरिजी चुको आहे, जेको ॿाहिरि कढण लाइ केतिरा ई डायलिसिस कया विया आहिनि। खेसि साह खणण में बि सख़्त तकलीफ़ थी रही आहे। डाउ अस्पताल जा डॉक्टर शबीरा चन्ना जे फिफड़नि ताईं हवा पहुचाइण लाइ हिकु निंढो ऑपरेशन करण बाबति बि गौर करे रहिया आहिनि। शबीरा चन्ना 5 ॾींहं अॻु कासियामल वेझो रोड हादसे में पंहिंजे ॿिनि धीअरनि एनी ऐं नादिया सूदो सख़्त ज़ख़्मी थी पई हुई। शबीरा चन्ना सिंध जी हिकु लेजेंड फनकारा आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ ड्रामनि में अदा कयल लाज़वाल किरदार ऐं खैरा जे सिर ॾे खैर हुजे जहिड़ा डायलॉग संदसि लखे मदाहनि खे बरज़ुबान यादि आहिनि। सोशल मीडिया ते केतिरा ई माण्हू इहो सवाल बि करे रहिया आहिनि त लेजेंड कॉमेडियन उमर शरीफ़ जे इलाज लाइ 4-4 करोड़नि जा चेक जारी कंदड़ सिंध सरकार पंहिंजी लेजेंड फनकारा शबीरा चन्ना जे लाइ रुगो 2 लख रुपए जो चेक छो जारी कयो। सिंध जो सकाफ़त खातो ऐं वज़ीर नामदार सरदार शाह 2 लख रुपयनि जो चेक जारी करे विहाणे सिरांदी ॾेई सुम्ही छो पिया आहिनि। शबीरा चन्ना जो कराची में इलाज मुमकिन न आहे त खेसि अमरीका या कंहिं ॿिए मुल्क इलाज लाइ मुंतक़िल छो न पियो कयो वञे। शबीरा चन्ना जी न्याणी आलिया चन्ना चयो त संदसि अमड़ चवंदी हुई त न रुगो अव्हां पर सॼी सिंध में मुंहिंजा बच्चा आहिनि। मां इहो थी चवणु चाहियां त असां हिते डाउ हॉस्पिटल में आहियूं ऐं डाउ हॉस्पिटल में असां कीअं आयासीं उहो थी मां ॻाल्हि कयां। उते अम्मा वारनि जो एक्सीडेंट थियो, अम्मा वारनि खे नवाबशाह खणी विया, उते अम्मा जी फर्स्ट एड ट्रीटमेंट थी, अम्मा वारनि खे जेका बि पलस्तर वग़ैरह थिया या अम्मी खे ड्रिप लॻी, सभु जेके बि असांजा आर्टिस्ट हुया नवाबशाह में अम्मा जी मदद कयूं, उन्हनि सभिनी जी मां थोराए थी आहियां। पर हू अम्मी जा वाक़ई में अम्मा चवंदी हुई न सॼी सिंध मुंहिंजा बच्चा आहिनि, ऐं वाक़ई में उन्हनि वाक़ई में इहो करे ॾेखारियो त अम्मी जा सभु बच्चा आहिनि। ऐं उन्हनि पोइ अम्मी खे जेको बि उन्हनि ट्रीटमेंट ॾिनी आहे, जे मां जीअं ई उते पहुतमि त हिकिड़ी गाॾी मां निकिरी करे मां एम्बुलेंस में वञी वेठमि। त एम्बुलेंस में वेही करे मतिलबु मां उते का बि अम्मी जी न कई, न कुझु मां महिनत कई, उहो सभु पहिरियां खां थी पियो। अम्मी एम्बुलेंस में ऑलरेडी वेठी, मां बि वञी उन में वेठमि। नादिया जी बि तबियत ठीकु न हुई, उहा बि एम्बुलेंस में हुई। मुंहिंजो भाउ, मुंहिंजो घर वारो सभु गॾु हुया। असां उतां आयासीं हिते कराची में, जॾहिं हिते कराची टूल खां बि पहिरियां हुयासीं त मूंखे अचे टेंशन वरितो त मामा खे खणी काॾे वञा, छो जो उन महिल मुंहिंजा हथ ख़ाली हुया। जेको हुयो उहो जेतिरा पैसा हुया उहे मतिलबु ट्रीटमेंट जे हिसाब सां त न हुअण जे बराबरि आहिनि न। असां हिकिड़ा मिडिल क्लास माण्हू आहियूं, कोई एॾी स्टैंडर्ड वारा ऐं हाई क्लास माण्हू त न आहियूं न, ग़रीब आर्टिस्ट आहियूं। ठीकु आहे, त मां उतां परेशान पई थियां त हाणे मां कयां छा। पोइ जॾहिं मां आयमि त मुंहिंजे काफ़ी सहाफ़ी आहिनि जेके असांजा मुस्तफ़ा मल्ला ऐं ॿिया आर्टिस्ट आहिनि, जेके बि असांजा सुञाणण वारा आहिनि, सभिनी जूं कॉलूं पियूं अचनि, एतिरियूं पियूं अचनि जो मुंहिंजी बैटरी हिन जी मोबाइल जी घटि न आहे थींदी, कॾहिं बि ख़तमु न आहे थींदी, पर सफ़ा बैटरी लो थियण लॻी। मुंहिंजी पाण जी कंडीशन बि ॾाढी ख़राबु हुई, छो जो अम्मा खे ॾिसां पई ब्लड में सॼी ॻाढ़ी लॻी पई, अम्मा रड़ियूं पई करे, ऐं अम्मा जे सूर मूंखां बर्दाश्त न पियो थिए। मुंहिंजी ब्लड प्रेशर सफ़ा घटि थी वियो, ॻाल्हाइण जहिड़ी कोन हुयमि। त ग़लति न्यूज़ माण्हू वेठा हलाइनि पिया, ग़लति न्यूज़, ॾिठल वाइठल माण्हू जेके असां उन्हनि खे सुञाणींदा आहियूं, जेके मूंखां फ़ोन ते पुछा करे वरी होॾे ग़लति न्यूज़ हलाए छॾनि, उहे वेठा ग़लति न्यूज़ हलाइनि पिया। त मूंखे मुस्तफ़ा चयो त तव्हां जेको आहे सो आलिया कोई नंढड़ी बि क्लिप ठाहियो। हाणे क्लिप ठाहिण जी कंडीशन में मां हुजां त कुझु ॻाल्हायां न। पोइ बि मां 2 अखर ॻाल्हायमि त असां एम्बुलेंस में आया आहियूं, हाणे असां डाउ हॉस्पिटल था वञूं, छो जो मुंहिंजी भेण खे चयमि त हुन चयो त असांखे डॉक्टर चयो आहे त ट्रामा सेंटर सिविल हॉस्पिटल खणी वञो। त अम्मा चयो त मां ओॾे न वेंदमि, तव्हांजो पीउ जी डेथ थी वई हुते, मां ओॾे न वेंदमि, मूंखे डाउ खणी हली। त डाउ असां वटि वेझी बि हुई हाईवे ते, मां खणी ओॾे ट्रामा सेंटर ओॾे खणी बि वञा, ज़ाहिर उहो बि सुठो सेंटर आहे, पर छा आहे जो हाईवे खां सचल कट खां हे डाउ सफ़ा वेझी पई पए। अम्मीअ जी कंडीशन ॾाढी ख़राबु हुई, अगर मां कंहिं वेझी हॉस्पिटल में न वञा त शायद कुछ गलत थी वञे। साथी फनकारन में आपा जे नाले सां मक़बूल शबीरा चन्ना जे न्याणियुनि आलिया चन्ना, नादिया,
एनी ऐं साथी फ़नकारनि सिंध जे अवाम खे अपील कई आहे त हू आपा शबीरा चन्ना जी सेहतियाबीअ लाइ दुआऊं घुरनि। शबीरा चन्ना जा लखे मदाद अॻी इहा दुआ घुरे रहिया आहिनि त ख़ैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे।